कृष्ण परीक्षा वठण आया। 11 जे ॾींहुं बुढ़ो ब्राह्मण ठही करे श्री कृष्ण चवनि था नामा मूंखे बुख लगी आ, मूंखे रोटी खाराए। नामदेव चवनि था अचो बाबा तव्हांजो स्वागत आहे, मां तव्हांखे छा खारायां, खीर पीआरियां, काजू खारायां, बादाम खारायां? अरे सभु न वणंदा, मूंखे बढ़िया रोटी खपे, दाल रोटी खपे। नामदेव चवनि था अॼु 11 आहे बाबा, मूंखे माफ़ कयो, अॼु त मां बिल्कुलु न खाराईंदुमि। भॻवानु ख़ुशि था थियनि कि पंहिंजे धर्म में क़ाइमु आहे। चओ हरे राम, पंहिंजो धर्म निभाए थो। मुस्लमान भाउर 5 वक़्त नमाज़ अदा कंदा आहिनि, क्रिश्चन रोज़ वेंदा आहिनि, चर्च में वञी करे प्रेयर कंदा आहिनि, प्रार्थना कंदा आहिनि। असांजा सिख भाउर अॼु केवल 5000 साल थिया, 5.5 साल असां गीता छॾे छॾीसीं। हरे राम, सभिनी वेदनि शास्त्रनि ग्रंथनि पुराणनि जो सार अथव गीता। चओ जय श्री कृष्ण। जनाबाई जा गुरुदेव हा, आचार्य हा नामदेव महाराज, भगवान रूप धारण करे आया बुढ़े ब्राह्मण जो भोजन था घुरनि। नामदेव चवनि था खीर पियो, तव्हां फल खाओ बाबा, खीरणी ठाहे ॾियां ड्राई फ्रूट विझी करे बढ़िया। भगवान चवनि था मां कुझु न खाईंदुमि, दाल रोटी खाराए थो की मुंहिंजा प्राण था निकिरनि। नामदेव चवण लॻा बाबा जिद न कयो, हे एकादशीअ जो आहार वठो, अॼु अन्न ठाहिण अन्न में दोष हूंदो आहे। लेकिन नामदेव महाराज के भगवान त परीक्षा वठण आया। भगवान अहिड़ी लीला कई, पेट पकड़े वेही रहिया, ॼण प्राण निकिरनि था। मां बचंदो मैंने नामा कलंक तोते लॻंदे, अॼु मां हली वेंदुमि। नामदेव चवनि था भले वञो, 11 ॾींहुं वैकुंठ जा दरवाजा खुलियल हूंदा अथव। चओ हरे राम। भगवान खे खिलाई, तॾहिं भगवान लीला कई। सभु ब्राह्मण अची करे चवण लॻा अरे नामा तोखे ब्रह्म हत्या जो पाप लॻंदे, वीचारे खे रोटी नथो खाराए। नामदेव चए थो भगवान जा ई त वचन आहिनि, एकादश्यम निराहारम, उन ॾींहुं ही आहार न वठिजे। भाई बुख लॻल अथसि त मां खीरणी थो ठाहे ॾियांसि, सुठा पदार्थ थो खारायांसि, हे नथो खाए। न हाणे भगवान लीला कई, लेटिजी पिया, किरी पिया, प्राण निकिरी विया, अहिड़ी लीला कई भगवान। हरे राम। हाणे त राति भर कीर्तन हलियो, एकादशी जो बारस थी, चिता लॻायूं, भगवान जे शरीर खे उन लकड़ियुनि जे मथां रखियऊं। सभु निंदा करण लॻा भगवान जी। तॾहिं नामदेव महाराज चयो प्रभु मां त धर्म जो निबाह कयो आहे, तव्हां मूंखां परीक्षा वरिती आहे, कहिड़ो ब्राह्मण आयो आहे, हिन खे मां भोजन न खारायो आहे, बराबरि हिन जा प्राण निकिरी विया आहिनि, पर मां इन जे करे न, मां त तव्हांजे वचन जे करे मां पंहिंजे धर्म जो पालन कयो आहे। सभु चवनि था पिया नगर निवासी कि मुंहिंजे करे हिन जा प्राण निकिता आहिनि, त वठो प्रभु अॼु मां बि पाण खे अग्नि संस्कार जीते जी थो करे छॾियां। भगवान जे मस्तक खे गोद में रखी करे नामदेव महाराज वेही रहिया। चयूं लॻायो आग। ब्राह्मण चवण लॻा वाह तूं जीअरो जाॻंदो वेठो आहे, पाप असांजे मथां चाढ़ींदे, असां आग वाग न लॻाईंदासीं। त नामदेव महाराज चयो ठीकु आहे मां ई थो लॻायां। नामदेव महाराज जी आग लगाई, भगवान कृष्ण उन बुढ़े ब्राह्मण जे रूप में उथी वेही रहिया, नामदेव खे गले लगाए छॾियो। हरे राम। त अहिड़ी भक्तीअ जी परीक्षा भगवान वरिती आहे। बारस थी त संतनि जो भंडारो ठहंदो, भोजन खाईंदा, तॾहिं मिलियूं त हूंदियूं कोन हुयूं, पिटियल पीसियल अटो मिलंदो कोन हुयो, पीसणो पवंदो, चक्कियूं हलंदियूं। तॾहिं वॾनि जी कहावत आहे त जाइफ़ां त जंड, मर्द त पंध, शरीर स्वस्थ रहंदा भैया। हाणे जंड हलाइण बंदि थी वियो, पाण हीअं एक्सरसाइज करणी थी पए माताउनि खे, हीअं हीअं करे। ऐं पहिरियों जंड हलाईंदियूं त मतिलबु उन में ॿारनि जो जनम बि सुलभता सां थींदो, कॾहिं तकलीफ़ न ईंदी। हरे राम। हाणे छा थियो, जनाबाई कणक थी पीसे, पीसींदे पीसींदे उनजी सुरत चढ़ी वई, ध्यानु लॻी वियो, धुन हलण लॻी, कीर्तन शुरू थियो। विठल 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 पांडुरंग मेरे विठला, श्री कृष्ण विठला। ईअं ध्वनि लॻाईंदे लॻाईंदे अखियुनि में आंसू वहण लॻा, हथनि में डंडी छॾिजी वई चकीअ वारी। हाणे भगवान ॾिसनि था संतनि जो भंडारो ठहण वारो आहे, संत बारस जो भोजन कंदा, कल्ह वीचारा बुख ते वेठा आहिनि। हा हीअ मुंहिंजे प्रेम में कीर्तन में हीअ त चकी हलाइणी भुलिजी वई आहे। तॾहिं भगवान उते साम्हूं वेही करे ईअं उनजो कीर्तन ॿुधी ॿुधी करे ऐं हिक हथ सां चकी था हलाइनि पिया। आहा, जनाबाई कीर्तन थी करे ऐं श्याम सुंदर भगवान छा था कनि, चकी था हलाइनि।
आहा हरि जुग जुग भगत पाइया पंहिंजा रखंदा आया राम राजे। छो आया भगवान वैकुंठाधिपति इशारे सां बि करे पिया सघनि, चवनि था न मां इन करे त 4 हथ धारण कंदो आहियां ताकि भक्तनि जी खूब सेवा करे सघां।